राय मज रड़ी मरा त कर भलो थे में भाग हय में जड़ जतन से लाहे हलिया लाग भेनर हिन बंभोर में आऊं कैसे करया चाग अंदर मंझ अजाग मूंखे सदर सूर पिरन जो सदर से संग करे परखंडे प्यास केर ब्रह्मण किन जी केर जाने कीनास हूंदन हित हुयास पर पुरी कियस पधरी अञा आस आड़ी चनमा मुंह न पली बूर जतर ओले विया जबल में ॾाघा करे दूर मूं सड़ीअ खे सूर ॾिहाणी ॾेरनि जा अञा पंध परे थियो मुड़ियो सिज मथा ॿधी ॿारोचर हलियो जमय जान जथा कारूं कंदे के चलाए कयम कान कथा मूंखे नींद नथा जत पंहिंजे अञा पंध परे थियो सिज मल है सवेर जॾी असां जबल में उलही कर्म अवेर दूरां ॾिसां ॾेर पोइ लही वंज लतीफ़ चयो सिज लथे सुञाऊं भायासि बंभोर में पसण लाइ पुनल जे मुंहिंजे अंदरि रही उञ की राओ हो रुञ मूंखे ॾेर न भई ॾेखारिया सिज चढ़े सुखा मूं कई सॼे केचल निदर छॾिया निंड में छत हुयसि कान कुखा तिन उठनि पुठियां पुखा विझी मदस विंद्र में सिज उभंदे सच लॻंदी बाहि बंभोर खे जेरा जिगर बुकियूं या मन ते ॿारे मच ॻाल्हियूं हीअर में गच पर रहिजी वई हो रूह में सिज उभंदे साण लॻंदी बाहि बंभोर खे हलो त करियूं हो त से राय मंझि रिहाण कड़ियोसि जिनी कान थो जेॾियूं जत वठी विया ससुई जॾहिं जबल में निकिती हलंदे हलंदे रोंदी पिटींदे लती सरकार जा रूह अॻियां फिरी आया भाई ससुई तोखे जत न छॾियो या पुनू छॾियो चई सरकार मूंखे जत छॾिया मूंखे पुनू कोन छॾियो चयो पुनू त हिल पिरस माण्हू आहे बरो छा तूं एतिरी बेपर्दा वञे पई तुंहिंजो जत पुनू खे बख़्श कंदो चई कीअं तूं ॿुधाए मूंखे ढार चादर ढक मौत ससुई निहार जे नंग भिटाई थो चए ससुई ढार चादर ढक मौत ससुई निहार जे नंग पुनू जे परहेज़ जो दरो न आहे दंग ऐं भिटाई बेतरी उड़ान केॾांहुं आहे केॾांहुं थो वञे उहो भिटाई ॼाणे थो पर ज़ाहिर में सिधो ससुई रखियल आहे ढार चादर ढक मौत ससुई निहार जे नंग पुनू जे परहेज़ जो दरो न आहे दंग तुंहिंजो आरी चन से अंग तूं पे जोतूं ॾींहुं झंग में ढार चादर ढक मौत तपी थी म ताब कंहिं ते गरम थी वञे कंहिं ते वाह वेला कंदी वञे कंहिं ते हाई घोड़ा कंदी वञे उॾाटा आहिनि बरोच माण्हू आहिनि केच जा माण्हू आहिनि तो ते रहम कन कन उहा वसवार आहिनि ढार चादर ढक मौत तपी थी म ताब ससुई इन संग जो तोखां हो त कोन हिसाब पोइ जतन खे जवाब कहिड़ो ॾींदे किच में ससुई चयो मूं वटि जवाब आहे जतन लाइ हाणे अॻे असली ॿोली में जवाब आहे हाणोकी ॿोली जदीद में आहे जवाब त भिटासीं जवाब चयो आहे हाणे जवाब जवाब लफ़्ज़ मिलो ई हिकिड़ो आहे असांजनि मौरखनि मौक़िक़नि ऐं भिटाई जे ते लिखंदड़नि वॾी जाखोड़ ऐं कोशिशि कई आहे हालांकि भिटाई ते अञा जाखोड़ ऐं कोशिशि वॾी ज़रूरत आहे छो भिटाई जा उहे लफ़्ज़ आहिनि जंहिंजी अॼोकल्ह खावड़े खे पूरी माना कान्हे काश जेकॾहिं इहे माण्हू लतीफ़ जा खावड़ हुजनि लतीफ़ जे ते वॾी रिस जेकी आहे उहा जे अञा बि ॿाहिरि में सिंध जे लाड़ी इलाइक़नि में जेकॾहिं कंहिं मुंहुं पारे फ़क़ीर जत सां मिलनि त हिनखे लतीफ़ जा उहे लफ़्ज़ मिलनि जेके हिन जे रिसाले में कोन्हे पर अफ़सोस जो ताईं पहुता कोन आहिनि ऐं पहुचण खपे त लतीफ़ जी ॿोली जेका असुलु ऐं जदीद में वॾो फ़र्क़ु आहे जदीद लफ़्ज़ सां भिटाई ॿोली जो फ़िकिर ऐं फ़लसफ़ो माण्हू सम्झी कोन थो सघे हाणे भिटाई चओ त जोबन जान बला नई विझ निकूंज में अॼुकल्ह जे असांजे जदीद जवान जेके ग्रेजुएट थिया आहिनि हिनखे निकूंज जी ख़बर आहे निकूंज छा आहे हाणे मरे हा कीअं आहे जोबन जान बला नई विझ निकूंज में रोई रूप विञाए पसण लाइ पुनल जे हाणे निकूंज हिकिड़ो समुंड जो तह आहे जुंग निहारे जोहरी के दाना दोस्त कजनि जहिड़ी तहिड़ी लहल ॾुॾां धरती जीअं धुबनि उन कुन अमीक जीअं तांघ न अचे तिन हाणे अमीक जेको आहे सभु समुंड जो हिकिड़ो तह आहे ॻाल्हि मिड़ी साॻी आहे होॾां निकूंज होॾां अमीक उन कुन अमीक जीअं तांघ न अचे तिन सॼण सोन हार जीअं वरे न विलटजनि पका पिरी किचन कचनि मां कीअं थिए भिटाई सभिनी माण्हुनि जी रहनुमाई कई आहे सिर्फ़ु सम्झण जी कोशिशि आहे ॿोली खे परखण जी कोशिशि आहे
असांखे जेकॾहिं उहो लफ़्ज़ सम्झ में नथो अचे त असीं हिकिड़े खां ॿिए ताईं पुॼूं, ॿिए खां टे ताईं पुॼूं, तव्हां त असांखे रथे जो बसि सही थींदो। बेतई उहो शाइर आहे जंहिंजी हिकिड़ी सिट ॿिए जी गवाही ॾिए थी, ॿी सिट टीह जी गवाही ॾिए थी, तव्हां त बैत मुकमल थियो थो वञे। उन में जेकॾहिं हिकिड़े बैत जी वधारो हूंदो या खोट हूंदी त सॼो बैत बिगड़ी वेंदो। सॼनि शार खनि ऐं मोहक़िक़नि ऐं मौरखनि इन ॻाल्हि जो ध्यानु ई कोन कयो आहे त भिटा जो बैत कीअं ठहंदो आहे, कीअं फिटंदो आहे, उन ते जांच ई कान रखी आहे। जदीद सिंधी ॿोली में रिसालो बराबरि आंदो आहे, इहा मञण जी ॻाल्हि आहे, पर भिटा जी तहक़ीक़ करणु खपे, जा करणु घुरिबी आहे, थियणु खपे। महिरबानी भाउ अहसान। लख थोरा ऐं फ़क़ीर माण्हू आहियां, हिकिड़ो अख़बार जो कार्टून आहियां, मुद्दे ख़र्च आहियां, हिकिड़ो कूड़ो सिको आहियां जंहिंजी मार्केट में का वैल्यू कान्हे, पर हे अहसान जा क़ुर्बान जे मूं पाड़े फ़क़ीर अहिड़ा किथां खणी किथे पुॼाईं। हिकिड़ो सुठो ठिकाणो आहे, असां फिश फार्म आहे, उन ते वेठा आहियूं हथली जे कप ते, बड़ जे वण जी छां हेठां वेठा आहियूं, बड़ जे वण जी छां हेठां वेठा आहियूं, कचहरी पिया करियूं, संदसि पासे में घर आहिनि, मुंहिंजो पुराणो यार आहे, पोइ मूंखे हिकिड़ो ॿ बैत ॿुधाए त आउं लाइव कयां। वस वारो वधा हाणे महिमान आहियूं, हाणे मोहा थिया जीअर जे वस, हाणे अहसान बादशाह वस वारो हुजे, अहसान कीअं भई उते रखी ईंदो, जेके लाइ रखी उनजी मर्ज़ी। जेके दोस्त ॾिसनि मुंहिंजो प्रोग्राम, फ़क़ीर खे दुआ कनि, आहियां बीमार, ॿुॾे कीअं उपड़े दंगी मुंहिंजी दरिया, हुजे वाढे वाणियासीं सुहिणा सभु सड़िया, मला तुंहिंजी मुकरी अची चोर चढ़िया, जिते ढीम ढरिया उते बि तारी तुंहिंजी। हाणे पोड़ा आहियूं सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु त मूं फ़क़ीर जे औलाद खे बचनि खे दुआ कनि, दिलि जो गॾु साथ सलामत या अली मदद।